ٹنڈوالهيار में मुबैना तौर ते अगवा थी वियल ज़मींदार नसीर ख़ान मरी जी बाज़ियाबी लाइ मरी बिरादरी जे माण्हुनि एहतजाज जो मुज़ाहिरो करे धरणो हयो। ॿिए पासे अगवा इल्ज़ाम हेठि आयल धुर बि सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो। फुलरियूं जे मुखवी ज़मींदार नसीर ख़ान मरी जे पुटु अब्दुल कादिर मरी जमाल समेजो याकूब शर ऐं बिरादरी जे ॿियनि माण्हुनि एहतजाज कंदे आहियूं त टंडोलाहियार जे वापारियुनि खां नसीर ख़ान जी ॾेती लेती जो मसइलो हलंदड़ हो, जंहिं जे तहफ़ुज़ लाइ अदालत में दरख़्वास्त पिणु ॾिनल हुई, जंहिं तां नसीर ख़ान खे खणी गुम कयो वियो आहे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर ॻोठ रहीम अली मरी जे रहवासिन गुलाम नबी मरी, सलीम मरी, आरिफ मरी, मोहम्मद सुलेमान मरी ऐं मुराद ख़ान मरी जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। हुन जो त असां सां गुज़िरियल 2 सालनि खां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। असांजो ॾेती लेती जो मसइलो फुलरियूं जे हाले पोटनि सां हलंदड़ आहे, जॾहिं त नसीर ख़ान ऐं ॿिया उन्हनि जी वंगार वहंदे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। मुज़ाहिरनि चयो त असां ते टंडो आदम ऐं उमर सांद थाणे ते कूड़ा केस पिणु दाख़िल कराया विया आहिनि। हाणे नसीर ख़ान खे हथ सां गुम करे असां ते इल्ज़ाम अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराइण जी कोशिश कई पई वञे। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।